सखर में रिपोर्ट कर रहा है हफीज़ लाशारी। सखर में भाइरनि पारां भेनरुनि खे मिल्कियत में बेदखल करण सबब फिरदौस राजपूत शमीम राजपूत जो नेशनल प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो। सफ़ेद पोश भाइरनि पंहिंजे ई भेनरुनि जो हक़ फॿाइण की कोशिश कई है। भेनरुनि फिरदौस राजपूत और शमीम राजपूत पारां पंहिंजे हक़नि लाइ एहतजाज रिकॉर्ड करायो। हिननि जो चवणु आहे त असांजे वालिद जूं 2 शादियूं थियल हुयूं। वॾी ज़ाल मां असीं 3 भेनरूं आहियूं ऐं ॿी ज़ाल मां 4 पुट ऐं हिकु न्याणी आहे। वालिद जी वफ़ात खां पोइ सोतेला भाइर अब्दुर्रहमान मोहम्मद सिद्दीक़ रमज़ान और मोहम्मद अली मुग़ल असांजे वालिद जी शेखशी रोड ते मौजूद मिल्कियत में जंहिंमें 4 दुकान शामिल आहिनि असांखे हिस्सो ॾियण खां इनकार करे रहिया आहिनि। इन खां अलावा उहे असांखे जान सां मारण जूं धमकियूं बि ॾेई रहिया आहिनि। असीं आला इख़्तियारनि IG सिंध DIG सखर ऐं SSP सखर खां मुतालबो था करियूं त असां टिनी भेनरुनि खे वालिद जी मिल्कियत में क़ानूनी हक़ ॾियारियो वञे ऐं असांखे मुकमल तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे।